नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ या बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। इस्लामाबाद हाई कोर्ट वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ के हनीफ़ अब्बासी जे ख़ासि मुआविन जी मुक़ररी ते नज़रसानी जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अतर मिनल्लाह हनीफ़ अब्बासी के वज़ीर आज़म जो ख़ासि मुआविन मुक़ररु करण ख़िलाफ़ शेख रशीद जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। जलसनि में अदालतुनि ते इल्ज़ाम मणणु अफ़सोसनाक आहे। छा तव्हां ऐं तव्हांजे इत्तेहादी PTI जो इस्लामाबाद हाई कोर्ट ते एतमाद आहे? चीफ जस्टिस अतर मिनल्लाह जो शेख रशीद खां पुछाणो। सिंध जे टिनी बैराजनि में पाणी जी खोट बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जी सतह में 1000 क्यूसेक मामूली वाधि। कोटड़ी बैराज में वधीक 1000 क्यूसेक जी लाथ रिकॉर्ड। सखर बैराज में पाणी जे वहिकिरे में बहितरी। 2000 क्यूसेक पाणी में वाधि। कोटड़ी बैराज जे केनाल सां वाहन मां बासरनि पारां पाणी चोरी जो सिलसिलो जारी। शदीद खोट बावजूदि कमिश्नर हैदराबाद ऐं सिडा अख़्तियारियूं पाणी चोरी खे रोकाए न सघियूं। ऐं क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम थींदो। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल बजट जाइज़े जी रिपोर्ट पेश कंदो। EOBI जी पेंशन में वाधि न थियण बाबति ध्यानु छिकायो। नोटिस ते बहस कयो वेंदो।